नाज़रीन तवी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कनालो हैदराबाद का हैदराबाद जे इलाके कासमाबाद जे अगूणे मुख्तियारकार माजिद खासकेली जे फार्म हाउस ता मुलाजिम उस्मान सूमरे जो लाश अचण वारो मामलो सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नंबर 7 अब्दुल सत्तार जी अदालत केस जो पक्को चालान पेश थियण खां पोइ केस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾांहुं उमाणे छॾियो। ख़बर जे हवाले सां अवांखे आगाह कंदालो हिकु भेरो ॿीहर अवांखे ॿुधाईंदालो त मुख्तियारकार माजिद खासकेली जे पक्की ज़मानत लाइ ॿुधणी 3 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। फरियादी धुर जे वकील मूजिब अदालत पारां हिक ई वाक़े जा 2 केस दाख़िल थियण ते कावड़ जो इज़हार कंदे हिक केस ख़ारिज करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। खबर के हवाले से अवांखे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो हैदराबाद का हैदराबाद जे इलाके कासमाबाद जे अगूणे मुख्तियारकार माजिद खासकेली जे फार्म हाउस ता मुलाजिम उस्मान सूमरे जो लाश हथ अचण वारो मामलो आहे। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नंबर 7 अब्दुल सत्तार जी अदालत केस जो पक्को चालान पेश थियण खां पोइ केस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾांहुं उमाणे छॾियो। मुख्तियारकार माजिद खासकेली जी पक्की ज़मानत लाइ ॿुधणी 3 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। फरियादी धुर जे वकील मूजिब अदालत पारां हिक ई वाक़े जा 2 केस दाख़िल थियण ते कावड़ जो इज़हार कंदे हिक केस ख़ारिज करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर शब्बीर अबरो असां सां लाइन ते मौजूद है। शब्बीर अपडेट कजो वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में कासमाबाद के अगूणे मुख्तियारकार माजिद खासकेली के फार्म हाउस ता मुलाजिम उस्मान सूमरे जो लाश हथ अचण वारे मामले बाबत सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नंबर 7 अब्दुल सत्तार जी अदालत केस जो पक्को चालान पेश थियण खां पोइ केस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾांहुं उमाणे छॾियो आहे। जेको आहे त मुख्तियारकार माजिद खासकेली जे पक्के ज़मानत लाइ ॿुधणी 3 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त फिरियादी धुर जे वकील मूजिब अदालत पारां हिक ई वाक़े जा 2 केस दाख़िल थियण ते कावड़ जो इज़हार कंदे हिक केस ख़ारिज करण जो हुकुम ॾिनो वियो हो। अदालती हुकुम बाद पुलिस पारां मुख्तियारकार माजिद खासकेली ऐं संदसि भाउ वाजिद खासकेली ते थियल हमले ऐं पुलिस इंस्पेक्टर इनाम जोड़े जो समेत एहलकारनि खे ज़ख़्मी करण वारो केस हाणे दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में हलंदो। केस की जांच ऑफिसर सिराज लाशारी कुछ ॾींहं अॻु रिपोर्ट मुकम्मल करे अदालत में जमा कराई हुई, जंहिंमें हिन मुख्तियारकार माजिद खासकेली संदसि भाउ वाजिद खे बेदखल करार ॾींदे केस मां संदन नाला ख़ारिज करण की सिफारिश कई हुई, पर अदालत फिरियादी धुर जे एतराज़ बाद संदन नाला ख़ारिज न करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी शब्बीर अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।